खैरपुर मीरस का अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा जो वेटनरी डॉक्टर अब्दुल हकीम सहतो जेको सरकारी अस्पताल जानवरनि जी अस्पताल मां सदाई गायब रहंदो आहे ऐं प्राइवेट स्टोरनि ते दवाऊं विकिणंदो आहे, ग़रीब अबोज माण्हुनि खे बेवकूफ़ बणायूं वेठो आहे। कोई मालवंद माण्हू जानवरनि जी अस्पताल में वञे थो त उते क्लार्क वेठा आहिनि ऐं डॉक्टर अब्दुल हकीम सहतो जी पुछा कनि था त हू सदाई चवंदा आहिनि त मोकल ते आहे। आसपास जे ॻोठनि में कॾहिं बि माल खे वैक्सीन करणु न वेंदो आहे। वैक्सीन ऐं दवाऊं प्राइवेट क्लिनिक ते खपाईंदो आहे। हज़ारे ढोर ग़रीबनि जा बीमारीअ सबबि मरी विया आहिनि। मजाल जो अब्दुल हकीम सहतो बग़ैर पैसनि जे कंहिंजो ढोर चकासे। डायरेक्टर लाइव स्टॉक ऐं मिनिस्टर लाइव स्टॉक खे गुज़ारिश थी कजे त अहिड़े बेकार ऐं रिश्वतखोर ऐं लालची डॉक्टर खे सस्पेंड कयो वञे जेकी किरोड़े रुपयनि जी बजट खायूं वेठो आहे। ग़रीबनि जो चौपायो माल मरण लॻो ऐं डॉक्टर अब्दुल हकीम सहतो सुकून सां आरामी आहे। डायरेक्टर लाइव स्टॉक ध्यानु छिकाईंदुसि त हिन मसइले जे मालवंद जी मदद कनि ऐं करप्टेड डॉक्टर अब्दुल हकीम सहतो खे हटायो वञे।